सिंध में वफ़ाउनि ऐं बेवफ़ायुनि ते नवां ॻाइणा रोज़ नवां गाना ॻाए दिल जलनि जा दर्द ॾुखाए रहिया आहिनि। पर SHO ज़ियाद नूनारीअ जी दिलि संदसि महबूबा जलाए रही आहे। SHO सां मुबैना लाॻापनि में रहंदड़ सनम शेख जी ज़िंदगीअ में नओं माण्हू अचण खां पोइ नौजवान जोड़े जूं वीडियोज़ सिंधी सोशल मीडिया ते वायरल थी वियूं। सनम शेख सां एतराज़ जोगी हालत में नज़र ईंदड़ शख़्स आसिफ मीराणी आहे, जंहिंसां बाद में सनम शेख अदालत में वञी पसंदि जो परिणो करे छॾियो। हिन जोड़े जूं हिक ॿिए पुठियां वीडियोज़ ऐं ऑडियो साम्हूं अची रहियूं हुयूं, जिन खे ॾिसी SHO ज़ियाद नूनारी जी दिलि जली रही हुई ऐं पोइ हुन मुबैना ऑडियो में पंहिंजे अॻूणे महबूबा जे आशिक़ खे धमकियूं ॾिनियूं ऐं चयो त सनम शेख संदसि करोड़ों रुपया फॿाए वेठी आहे, तूं हुन सां मेल मुलाक़ातूं करे रहियो आहीं। ॿिए पासे सनम शेख कराची में वञी फौरी तौर ते आसिफ मीराणी सां शादी करे छॾी ऐं अहिड़ो ऐलान मीडिया ते करे छॾियो। हुन प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो ऐं इल्ज़ाम हयो त SHO बिला जवाज़ मुड़ुस ऐं घर भातियुनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे ऐं हू असांजे घरनि मां मोबाइल फ़ोन खणी वियो आहे, जंहिंमें मौजूदु ज़ाती वीडियोज़ खे लीक करे रहियो आहे। पसंदि जी शादी कंदड़ जोड़े इंसाफ़ जी अपील कई आहे। सनम शेख हिन ॻाल्हि जो बि एतिराफ़ कयो त हुन SHO जी धमकियुनि ऐं दाबनि में अची मुड़ुस आसिफ मीराणीअ ख़िलाफ़ केस दाख़िल करायो हो, पर हाणे हू मुंहिंजो मुड़ुस आहे ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुंहिंजी ID खां मुंहिंजा पर्सनल वीडियोस वग़ैरह लीक करे थो। ये पुराणे जो बीमार थियण जा हुया मुंहिंजा फोटो उहे यूज़ करे रखे थो। हाणे ख़बर न आहे छा करणु चाहे थो, मुंहिंजी सम्झ में नथी अचे असांखे छो ईअं करे थो। पंहिंजे घर में माउ भेण न अथसि या ॿिए कंहिंजा न आहिनि, असांजा ख़ाली पीली रखिया वञनि था। पंहिंजा पाण भला केरु रखंदो आहे छा? असांजी खुदारा हथ जोड़े अपील कयूं था IG सिंध के गुलाम नबी मेमण साहब के ऐं DIG पीर मोहम्मद शाह के असांजी मदद कई वञे, SHO खिलाफ़ एक्शन खयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। छो असां सां ईअं थियो वञे थो? इंसाफ़ छो नथा कयो? केरु ॻाल्हाइण वारो छो न आहे? असां ग़रीब आहियूं, उनजे लाइ छा असांखे को मसलो न आहे? असां उहे बि गॾु आहियूं, मुंहिंजी वाइफ मूंसां गॾु आहे। जी हाणे ॾिसो त ही मसलो मां अॻे बि मीडिया ते बि आई आहियां। मां अलाए केतिरो तव्हां ॾिसो, हिकिड़ी मां सिंध जी न्याणी आहियां, तव्हां मूंखां ॾिसो मुंहिंजी मदद कयो। तव्हां मुंहिंजी मदद कयो त हिकिड़ो करप्ट SHO आहे, उनजे लाइ तव्हां ॾिसो न ग़लति मुंहिंजो पोस्टां मुंहिंजी मोबाइल मुंहिंजे हस्बैंड जी उतां खणी वियो आहे, सॼो सामान खणी वियो, उन मां वेही उबतियूं सुबतियूं रखंदो वरितो आहे, ख़बरां हे हो। भई ॾिसो न, अलाह खे मञो, तव्हां त असांजो आवाज़ उथायो, तव्हां त मुंहिंजो आवाज़ उथायो त भई इहो छो थो करे। अञा बि हू SHO रोड़ी में लॻल आहे, SHO रोड़ी में लॻल आहे। तव्हां कुझु ॻाल्हाईंदव, कुझु कंदव त कुझु मुंहिंजो बि थींदो न। हाणे अलाए ग़लति वाई सां अलाए छा रखे थो। भई अलाह खे मञो, तव्हांखे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त भई जोड़े मदद चाहियूं था। बसि असांजी जान छॾायो हिन शख़्स मां, असांखे साह जो ख़तरो आहे, असांखे मारण जी कॾा डेली धमकियूं अचनि थियूं।